जी बिल्कुल नाज़रीन, घोटकी जे सहाफ़ी शहीद सहाफ़ी नसरुल्लाह गडानी जे कातिलनि जे गिरफ़्तारी लाइ गढ़ी हसन प्रेस क्लब में सहाफ़ियुनि ऐं सान्या वदन पारां एहतजाज कयो पियो वञे। अचो त एहतजाज में शरीक सहाफ़ियुनि ऐं सान्या वदन सां ॻाल्हि ॿोल करियूं त उन्हनि जा कहिड़ा मुतालबा आहिनि। असांजो इहो ई मुतालबो आहे त ॾिसो त हाणे सिंध धरती सहाफ़ियुनि जे लाइ मक़तल गाह बणियल आहे। न जंग जो को हालत आहे, न को ॿाहिरी दुर जो असांजे सिंध धरती मथां को हमलो कयो आहे। असांजा पंहिंजा ई असांजे कलम धड़नि खे रोज़ क़तल करनि था। हिकु सहाफ़ी क़तल थिए थो, उन सां इंसाफ़ नथो थिए, मथां वरी ॿियो क़तल थिए थो। असांजी सिंध सरकार ऐं असांजी जेका इदारा आहिनि रियासती इदारा बिल्कुलु बि असांजे कलम धड़नि खे जेको आहे सो तहफ़ुज़ ॾियण में बिल्कुलु नाकाम थी चुका आहिनि। असां हाणे बि इहो ई असां इल्तिजा असांजी इहा ई असांजी घुर आहे, मुतालबो आहे त शहीद सहाफ़ी नसरुल्लाह गडानी जे कातिल आहिनि उनखे फ़िलफ़ौर गिरफ़्तार कयो वञे, उनखे कानून जे मुताबिक़ सख़्त खां सख़्त सज़ा ॾिनी वञे। सिंध सरकार जो न हली आहे, सिंध पुलिस जो न हली आहे, जो हिकिड़ो कलमकार आहे, हिकिड़ो सहाफ़ी आहे, जेको इलाइक़े जो आवाज़ु आहे ऐं मज़लूम माण्हुनि जो आवाज़ु आहे, उन आवाज़ खे ख़तमु करण लाइ ऐं दॿाइण लाइ जेको सहाफ़ियुनि खे हिसाइनि था ऐं सहाफ़ियुनि मथां कूड़ा केस दाख़िल कनि था। जीअं काफ़ी सहाफ़ी अॻु में क़तल थी चुका आहिनि ऐं शहीद थी चुका आहिनि ऐं उन्हनि जो जे कातिलनि खे अञा ताईं गिरफ़्तार न कयो आहे। ऐं नसरुल्लाह गडानी जो आवाज़ बि ईअं बंदि कयो वियो आहे। असां इहो मुतालबो कयूं था वफ़ाक़ी हुकूमत ऐं सिंध सरकार खां, हीअ जेको तव्हांजो न हली आहे न हली ख़तमु करे ऐं सहाफ़ियुनि जा जेके दुश्मन अनासर आहिनि उन्हनि खे जेको आहे फुलफोर गिरफ़्तार कयो वञे। अदा हूअं बि सिंध में क़तल गाह आम बणिजी चुको आहे। को बि मज़लूम, को बि माण्हू सिंध हुकूमत उनखे तहफ़ुज़ न ॾेई सघियो आहे। धाड़ेलनि खे ॾिसो, वाठनि खे ॾिसो, पर हिते त सहाफ़ियुनि सां जेको ज़ुल्म आहे इहा इंतिहा खां ॿाहिरि आहे। ईअं बेदर्दी सां वठी ऐं उनखे मारणु, उनखे उनजे पोइ लॻनि खे ईज़ाइणु, इहा तमामु बेहरमती आहे। असांजो हुकूमत खां मुतालबो आहे त बराए महिरबानी सहाफ़ी सगुरनि खे जेको आहे त तहफ़ुज़ ॾिनो वञे ऐं उन्हनि जे हक़ खे आवाज़ खे बुलंद रखियो वञे। तव्हां ॾिसो त केतिरा ई सहाफ़ी क़तल थी चुका आहिनि। अॻु में जान मोहम्मद मार थियो आहे, केतिरा सहाफ़ी अॻु में थिया, हाणे वरी नसरुल्लाह गडानी शहीद थियो आहे। सिंध सरकार खे नोटिस वठणु घुरिजे, सहाफ़ियुनि खे तहफ़ुज़ ॾिनो वञे। सहाफ़ी हक़ सच जाते आवाज़ बुलंद करण वारा आहिनि, सहाफ़ी धाड़ा नथा आणनि, अॻवाऊं त नथा करनि। अॻवान वारनि खे ॾिसो त उन्हनि खे बि माण्हू नथा मारे सघनि। ऐं सहाफ़ियुनि जे लाइ ख़ुदा कारण असां वफ़ाक़ी हुकूमत खे चऊं था नोटिस वठे, सहाफ़ियुनि खे तहफ़ुज़ ॾिनो वञे। सहाफ़ी बिरादरी जेको आहे त रोज़ उन्हनि खे मारियो वञे थो, हिसायो वञे थो, उन्हनि खे फासाए वञनि था, कूड़नि केसनि में बि फासाए वञनि था। हीउ कलोको वाक़ियो आहे जेको असां पंहिंजो सहाफ़ी नसरुल्लाह गडानी साहिबु जेको आहे मीरपुर माथिले जो आहे, उन्हनि खे माए फुट सरदारनि तरफ़ां जेको आहे उन्हनि खे टार्चर कयो वियो, उनखे सरेआम गोलियूं हणिया हुया। उनखे जेको आहे त उनजे जेको हक़ सच लिखण ते जेको आहे उनखे ना क़तल कयो वियो। असीं आला अख़्तियारनि खां अपील कयूं था त बराए महिरबानी सेनेट में जेको आहे त बिल पास कराए वञे ऐं असां सहाफ़ी बिरादरी खे तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे ऐं जेके हिन जा जेके कातिल आहिनि नसरुल्लाह गडानी जा उनखे फुलफोर गिरफ़्तार करे उनखे सरेआम सज़ा ॾिनी वञे। जी बिल्कुलु, अवां गढ़ी हसन जे कलम धड़नि ऐं सान्या वदन जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हिननि जो चवणु आहे त सिंध सूबो जेको आहे त उहो सहाफ़ियुनि लाइ मक़तल गाह बणिजी चुको आहे। पुलिस समेत रियासती इदारा जेके आहिनि उहे सहाफ़ियुनि जे तहफ़ुज़ करण में मुकमिल तौर ते नाकाम थी चुका आहिनि। हिननि जेको आहे त सिंध सरकार समेत वस वारनि अख़्तियारनि खां मुतालबो कयो आहे त शहीद सहाफ़ी नसरुल्लाह गडानी जे कातिलनि खे गिरफ़्तार करे खेनि कैफ़रे किरदार ताईं पहुचाए वञे ऐं सहाफ़ियुनि खे तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे। कैमरा टीम सां गॾु अब्दुल गनी खोसो, जेकब न्यूज़, गढ़ी हसन।